नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के मोरो का खबर ॾिन नालो त मोरो जे मुख़्तलिफ मेडिकल स्टोर वारनि इंतज़ामिया पारान ॾंड विझण, स्टोर बंदि करण ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब आडो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिथे अॻवान वाजिद अली, पपी सिरियो, अजमल आराई, अफ़ज़ल आराई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एसी जी अॻवानी में पुलिस जी नफ़री सां असां जे स्टोरनि ते चढ़ाई करे ज़बरदस्ती 5,000 खां 10,000 ताईं ॾंड हणी पैसा वसूल कया विया ऐं मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे स्टोर बंदि कराया विया। हिननि चयो त लॉकडाउन जे हवाले सां राति जो 8 बजे ताईं सिर्फ़ मेडिकल स्टोरनि खे खुलियल रखण जो चयो वियो। हिननि चयो त असां कल्ह 5 बजे मेडिकल स्टोर बंदि कया हुआ त इंतज़ामिया असांखे चई राति 8 बजे ताईं स्टोर खोलाया, मगर अॼु ज़बरदस्ती मेडिकल स्टोर बंदि कराए ॾंड विझी गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि। इहो अमल बर्दाश्त न कंदासीं, असां सां ज़्यादती कई आहे। हिननि मुतालबो कयो त असां सां थियल ज़्यादती जो अज़ालो कयो वञे, न त ॿी सूरत में लॉकडाउन ताईं मुकमल मेडिकल स्टोर बंदि कया वेंदा, जंहिं जी ज़िमेदारी SDM ते हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।